अजमईन। रब्ब इश्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिहिल मुस्तफ़ा इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु वनु'मिनु बिही वनतवक्कलु अलैहि वनऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहू व मन युद्लिल्हु फला हादिय लहु। व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यिदना व सनदना व शफीअना व शाफिअना व नाफिअना व नूरना व नूर रब्बिना व क़ुर्रत अयूनिना व वसीलतना इलल्लाहि मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि व बारक व सल्लम तस्लीमन कतीरा। अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरानिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। फमन हाज्जक फ़ीहि मिन बअदि मा जाअक मिनल इल्मि फ़क़ुल तआलऊ
ندعو أبناءنا وأبناءكم ونساءنا ونساءكم وأنفسنا وأنفسكم ثم نبتهل فنجعل لعنة الله على الكاذبين صدق الله مولانا العظيم یہ تیرے دل میں کیسی گرہ پڑی تجھے اس سے اتنا حسد ہے کیوں جو نبی کے آنکھ کا نور ہے جو علی کے دل کا قرار ہے کبھی پوچھ اپنے ضمیر سے کبھی دیکھ اپنے خمیر میں جو مٹ گیا وہ یزید تھا جو نہ مٹ سکا وہ حسین ہے سبھی پڑھائے جو صلی اللہ علیہ یا وسلم علیک یا حبیب اللہ عزت احترام جی قابل علماء کرام حفاظ اعظام پیارا مسلمان سنی بھائیروں حضرت علامہ مولانا ڈاکٹر دامت برکاتہ العالیہ سائیں جن جی حکومت جی تحت ہی فقیر شہدائے کربلا کانفرنس میں حاضر چھوا دلی دعا تو کیا تا جن دوستن سائیں سا تعاون کیو جماعت وارن اللہ سائیں انن جے رزقن میں روزن میں بچن میں مالن میں عمرن میں اولادن میں عزتن میں بے پناہ برکتن دے آوازے کی جماعت وارا بزرگ پرے کھاں ویجے کھاں تشریف کھڑی آیا ہو اللہ سائیں کی چڑھ جو ویڑ جو بدڑ جو ثواب دے مختصر ٹیم جی اندر مادنا جی سمم چند معروضات اہل بیت امام حسین جی شان جی متعلق پیش کردس قرآن مجید ماں جی کی پیارا الفاظ میں پڑھیا انہوں جی شان نزول جی متعلق تواں کی معلوم آئے علائنت قرآن کریم جو آیت ہن بن قسمن جو
हिकिड़ियूं आयतूं जिनखे चइबो आहे सबबी ऐं ॿियूं आयतूं जिनखे चइबो आहे गैर सबबी। सबबी जी माना छा आहे? सबबी जी माना आहे त को वाक़ियो पेश थियो सबब जो अल्लाह ताला उन सबब जे करे का आयत नाज़िल कई, इनखे चइबो सबब। पर वरी ॿियो क़िस्म आहे गैर सबबी। गैर सबबी जो मतिलबु इहो आहे त को वाक़ियो पेश कोन थियो, पर अल्लाह ताला मुसलमान जी भलाई लाइ, इंसान ज़ात जी हिदायत लाइ आयत लाथी, इनखे चइबो आहे गैर सबबी। सबबी हुजनि या गैर सबबी, इन्हनि जो हुकुम आम। आम जो मतिलबु इहो आहे त जॾहिं इहे आयतूं लथियूं हुयूं उन वक़्त में त कंहिं ख़ासि माण्हुनि जे करे लथियूं हूंदियूं, पर जॾहिं लही चुकियूं त हाणे हर मोमिन मुस्लमान उन जी हुक्म जे तहत मुकल्लफ़ आहे, उन ते उनखे अमल करणु लाज़िम आहे। हाणे हीअ जेका मूं आयत पढ़ी आहे इन जे शान नुज़ूल जे मुतालिक़ तफ़सीर कबीर ऐं ॿियनि तफ़सीरनि में उलमा लिखो आहे त मदीने शरीफ जे शहर में नजरान जा ईसाई सरकार सां मुबालो करण खां पहिरियां मुनाज़रो करण आया। मुनाज़रो तव्हां सम्झंदा हूंदव, आलिमनि जूं तक़रीरूं तव्हां जुमनि ते हुन ॿुधो था, पर वरा मां वरी आसान सिंधी में उनखे पेश कंदो आहियां। मुनाज़रो माना इल्मी ॾे वठि, पर इल्मी ॾे वठि जे लाइ मुबाहसे जो लफ़्ज़ इस्तेमाल करे सघिजे थो। मुनाज़रे जी माना आहे तवज्जुह अहदिल मुतख़ासिमैनि, ॿ झेड़ो कंदड़ ॿियनि झेड़ो को लठ जो कोन हूंदो आहे। बंदूक हथ में कान हूंदी आहे, हथियार तलवार तीर न। हिकिड़े वटि बि किताब, ॿिए वटि बि किताब, ॿई ॼणा वेहनि, हिकिड़ो दावा पेश करे, ॿियो हुन ते दलील पेश करण खां बाद में जेको मदे मुक़ाबिल हूंदो उहो हुनजो टिनि तरीक़नि सां तोड़ कंदो, या हुनजो नक़्ज़ कंदो, या हुनजो मुआरिज़ आणींदो, या हुनजे मथां सुवाल क़ाइमु कंदो। हाणे इहो मुनाज़रो आहे। वरी जेकॾहिं इहे शयूं नथियूं लभनि, ओ कॾहिं कॾहिं मुजादिलो थी वेंदो, कॾहिं वरी मुक़ाबलो थी वेंदो। बरसूरत नबी करीम सां इल्मी ॾे वठि करण आया वॾा वॾा नजरान जा मौलवी, ईसाइनि जा पादरी, राहिब, पंहिंजे पर में हू इल्म जा बहर हुआ, इल्म जा मरकज़ हुआ, पर हुननि खे कहिड़ी ख़बर त जे हस्ती जे साम्हूं उहे अचनि पिया, उहा हस्ती आम हस्ती कान्हे। जीअं मदीने जो मीर फैज़ जो मरकज़ ऐं मज़हर आहे, तीअं इल्म जा बि मुस्तफ़ा जे दरबार में समुंड ऐं दरिया हर शइ मदीने जे मीर वटि आहे। हाणे 15वीं सदीअ में वहाबी निकिता, उन्हनि 14वीं सदीअ में 100-200 साल थिया जेके चवंदा नबी वटि कुझु कोन्हे, वरना सभु उम्मत जो इन ते इत्तिफ़ाक़ आहे त ॾींदो त ख़ुदा आहे पर वंडींदो मदीने जो साईं। आला हज़रत अज़ीमुल बरकत इमाम अहमद रज़ा फाज़िली बरेलवी चओ सुभान अल्लाह त ॿुधायां वा लागी तो असीं महरम में हलियाऊं। हाणे पोयूं तारीफ़ूं पोयूं मौलवियुनि जा पसाब पोयां साईं हुकुम कयो पोइ आया हूं जहिड़ा हाल पिया नाल। इमाम अहमद रज़ा छा चयो? साईं फरमाया मालिक कौनैन है गो पास कुछ रखते नहीं। बज़ाहिर त साईं करीम वटि कुझु कोन हो, ज़ाहिर में ॾिसण में काशी न पई अचे, पर हक़ीक़त में फरमाया तुम मालिक कौनैन है गो पास कुछ रखते नहीं। अरे दो जहां की नेमतें आए उनके खाली हाथ में। सरकार सा सवाल
करना आया पुछना आया नजरान जा मौलवी क्या समझन असी दासी सवाल कंदासी जवाब कोन मिलंदा एक एक सवाल जो मदीने जे मीर उन्हनि खे जवाब ॾिनो हाणे उसूल त इहो आहे असां वटि वञींदनि चाहे मुफ्ती साहब ही फतवा ही सवाल असी जनफी बाबा ही जवाब ही उन ते दलील कुरान मां हदीस मां फिक़ही किताबनि मां इबारत पेश करे हिकिड़ा माण्हू चवंदा साईं हाणे तव्हां दलील ॾिनो असी मञूं था हिकिड़ा वरी ज़िद्दी क़िस्म जा माण्हू हूंदा आहिनि उहे पंहिंजे ख़्वाहिशुनि जे करे पंहिंजे नफ़्सानी ख़्वाहिशात जे करे शरई फतवा खे न मञींदा आहिनि शरई हुक्म खे न मञींदा आहिनि हालांकि हुजो त ईअं खपे जो दलील न मिले त माण्हू न मञे उन्हनि खे दलील मिलंदो बि त बि न मञींदा आहिनि उन क़िस्म मां उहे ईसाई हुआ अल्लाह ताला जी ज़ात बाबरकत उन्हनि जे ज़िद खे ॾिसी करे इहा आयत नाज़िल कई फरमायो फमन हाजक फीहि मिन बाद मा जाअक मिनल इल्मि फकुल तआलौ नदउ अबनाअना व अबनाअकुम व निसाअना व निसाअकुम व अनफुसना व अनफुसकुम सुम्मा नबतहिल फनजअल लअनतल्लाहि अलल काज़िबीन पोयन मणि बटन सुभान अल्लाह चई अला हयाती दे ओए माण्हू जेके हबीब इल्म अचण खां बाद में तव्हां सां झगड़ो कनि न मञण वारो तूं ई कोन मञींदो इल्म नफ्स आहे इल्म नफ्सियात जे इल्म में छा हूंदो आहे आलिम खे अॻे इल्म नफ्स पढ़ाईंदा उन इल्म नफ्स में चवंदा बाबा हिकिड़ो उसूल यादि करे छॾियो मौलवी हाफ़िज़ पीर फ़क़ीर ख़तीब नात ख़ान पेशमम मुजाहिद कहिड़ो उसूल त लन युहिब्बकल जमील तव्हां सां हरगिज़ सभई माण्हू मोहबत कोन कंदव तई कॾहिं पेशमम आयो 20 जमाती त 20 जी का तव्हां सां मोहबत थोरी हूंदी 15 तव्हां सां मोहबत कंदा 5 चवंदा त पेर कढूंसि खतीब जे तव्हां हेॾी जमात आहे ज़रूरी त कोन्हे त मूंखे मजबूर बि कोन्हे करणो त सभई मूंसां मोहबत कनि छो त हीअ दुनिया ही ज़मीन ख़ैर ऐं शर ॿिन्ही जो मर्कज़ आहे जन्नत त कान्हे जो हिते ख़ैर ई ख़ैर हुजे हिते ख़ैर बि आहे हिते शर बि आहे हिते पसंदि करण वारा माण्हू बि आहिनि हिते नापसंद करण वारा बि माण्हू आहिनि नापसंद कंदड़ पंहिंजे नापसंदीदगी में ख़ुशि हुजनि असी पंहिंजे पसंद कंदड़नि में मसरूफ़ ऐं महवायूं सरकारे मदीना जे ख़िदमत में उहे नापसंद करण वारा जो माण्हू आया ज़िद न पिया छॾीन अल्लाह ताला फरमाए मुंहिंजा हबीब इल्म जे अचण खां बाद में अञा तोसां झगड़ो था करण हाणे इन्हनि ज़िद्दी माण्हुनि जो हिकिड़ो इलाज आहे فقل تعالوا ندعو أبناءنا وأبناءكم أما أجو मदीने में आऊं ना बाजे के मदीने में आओ से हक मदे खड़ो साईं शाह साहब हुआ तो करण वाला परे का सा चवंदा ताल सीगा वाहिद मुज़क्कर मुखातबा इन जो जमा चाही तालो अचो असी पंजन पुटन खे सॼूं तव्हां पंजन पुटन खे सॼूं असी पंजन औरतुनि खे सॼूं तव्हां पंजन औरतुनि खे सॼूं असी पंजन जाननि खे सॼूं तव्हां पंजन जाननि खे सॼूं उन खां बाद में मुबाहलो कयूं
मुबाली जी मन जाए अवी असां जे खिलाफ हथ मथे खणी दुआ कयो असी तहां जे खिलाफ जे तही हक ते तहां ते खुदा जी रहमत असी हक ते असां ते खुदा जी रहमत जे तवी न हक ते तहां ते खुदा जी लानत वसे असां ते खुदा जी रहमत वसे। अल्लामा फखरुद्दीन राज़ी थो चवे जॾहिं इहा आयत लथी आ खुदा फरमा हबीब अवां पाण अचो पंहिंजनि औरतुनि खे वठी अचो पंहिंजनि बच्चनि खे वठी अचो पंहिंजनि बच्चनि खे वठी अचण जॾहिं इहा आयत लथी मदीने शरीफ जे शहर में तुंहिंजा मुजन बि पाण पिया अचण हज़रत ख़ातून जन्नत खे वठी आया हज़रत इमाम हसन खे वठी आया हज़रत इमाम हुसैन खे वठी आया सईदा ख़ातून जन्नत सां गॾु अली मुर्तज़ा खे वठी आया पंजतन पाक पिया अचण जॾहिं इन पंजतन जी चेरनि जे मथां उन ईसाइल जे हिकिड़े वॾे मौलवीअ जी नज़र पई उन मौलवीअ रण करे चयो मैदान ते न अचिजो वल्लाहि इन्नी लअरा वजूहन लौ सअलुल्लाह अन युज़ीलल जबल अन मकानिही लअज़ालहु मिन मकानिही लअज़ालहु ओ ईसाइयो मैदान ते न अचिजो अॼु मां अहिड़ा चेहरा पियो ॾिसां अहिड़ियूं हस्तियूं पियो ॾिसां जेकॾहिं खुदा जे दरबार में हथड़ा मथे खणी जबल जे हटण जी दुआ कंदा जबल खुदा हटाईंदो पर पंजन तनन जे दुआ खे रब रद कोन फरमाईंदो। पंज तन हाणे नओं फितरो निकितो आहे पंज तन में जाइज़ न आहे परवाह कोन था चवनि असांजा सुन्नी सतनारायण वारा असांजी सिंध जे चोटी जे आलिम मखदूम मोहम्मद हाशिम जेके मदीने जे साईं पंहिंजे रोज़े मुबारक मां जवाब ॾिनो उन किताब लिखियो आहे जंहिंजो तर्जुमो साईं मुफस्सिर क़ुरान कयो त पंज तन पाक चवण बि जाइज़ आहे 12 इमाम चवण बि जाइज़ आहे पंज तन जो मैदान ते पिया अचण इन पंजनि तननि खे ॾिसी ईसाइनि जे वॾे मौलवीअ चयो न अचो अल्लाह अल्लाह नबी का घराना ये घराना वराउल वरा है उते ॼण मैदान ते ईअं पिया वेही चवनि तव्हां बि चइजो दला कंदो पंजनि राज़ी थी वेंदव अल्लाह अल्लाह नबी का घराना ये घराना वराउल वरा है अरे इसमें हसनैन है फातिमा है इस घराने में मुश्किल कुशा है। हाणे नेट ते हलाए रहियो आहे ए मुला अलीअ खे कोन वञी पंजनि खे कोन वञी सुनी कोन वञी असांजे शाइरनि त हद करे छॾी जेतिरो पिया इश्क कहूं नमाज़ी अरे मैं हूँ उनकी हिमायत पे राज़ी मेरी तुरबत पे मेरी मरकत पे लिखना के आशिक पंजतन का ये अदना गदा है सभी पढ़ायो बड़े आवाज आशिक बंदन था अल्लाह अल्लाह नबी का घराना ये घराना वराउल वरा है इसमें हसनैन है सैयदा है इस घराने में मुश्किल कुशा है। अॼु हिकिड़ो बिल मंज़ूर कयो अथनि नामो ईअं से अॼु मंज़ूर कयो अथनि नामो कल्ह मंज़ूर कयो अथनि नामो से सहाबा अहल बैत जो
अब नामूस साहब जो मतलब छाए त जेकॾहिं पाकिस्तान में के साहबीअ खे कार ॾिनी, साहबीअ खे घटि वधि ॻाल्हायो, साहबीअ ते लानत कयईं, लानत जूं ॿ टे मानाऊं, हिकिड़ी हूंदी आहे लानत सभी, ॿी लानत जी माना आहे इबादुन अन रहमतिल्लाह, लानत जूं घणनि खे त लानत जी माना कोन थी अचे त घणियूं मानाऊं, पर कहिड़े क़िस्म जी हुन लानत कई। पाकिस्तान जो कानून आहे त हुनखे मौत जी सज़ा, उम्र कैद जी सज़ा। अॼु वरी हिकिड़े शीए तकरीर कई नेट ते हलाई, हाणे शीओ साहब छा पियो चवे पियो बाबा सुन्नी था चवनि नामूसे साहब जो बिल मंज़ूर थियो आहे, सज़ा कहिड़ी सज़ा वा उनखे जेको सहाबीअ जी गुस्ताखी करे उनखे उम्र कैद। शीओ पियो चवे अॼु सिंध जो आहे, चवे पियो बाबा उम्र कैद जी सज़ा थोरी आहे, घणी ॾियूं। असी न पहिरियां कई बि ॿुधोसीं असांजो कोई वॾो साहब जो आशिक़ आहे, पर असांखे ख़बर आहे न हिननि जे वटनि ऐं सटनि जी। अॻिते हली करे छा चई बाबा मूंखे ॿुधायो त अली साईं साहबी आहे या न आहे? सभई चवंदासीं अली साईं साहबी आहे। जे सुन्ननि वटि चोथों नंबर आहे, असां वटि पहिरियों नंबर आहे। अली साईं साहबी, हाणे ॿुधजो, अली साईं साहबी बिल मंज़ूर थियो आहे त जेको सहाबी जी गुस्ताखी करे उनखे मौत जी सज़ा, उम्र कैद जी सज़ा। असां त गुस्ताखी कोन था कयूं, पर तारीख़ जे किताबनि में लिखियलु आहे त हज़रत अमीर मुआविया जे दौर में हज़रत अलीअ खे गारियूं मिलंदियूं हुयूं, तंहिं करे कानून पियो चवे जेको सहाबीअ खे कार ॾे उनखे उम्र कैद जी सज़ा। अमीर मुआविया साईं जे नाले थो चवे, उन सहाबीअ अलीअ खे गारियूं ॾियारियूं। मां जो पहिरें नंबर जो पूरो आहे, का बि रिवायत मौजूद सही कान्हे। हा ज़ईफ़ रिवायतूं जेके तव्हांजे अपनि, तव्हांजे ॾाॾनि, तव्हांजे वॾनि, तव्हांजे गुरू ग्रंथालनि घणे सुन्नत जमात जे किताब ऐं पंहिंजनि किताबनि में हयूं। असां सुन्ननि जो अक़ीदो आहे त जीअं हज़रत अमीर मुआविया खे मदीने जे मींहं सां मोहब्बत तीअं अमीर मुआविया खे अली शेर ख़ुदा सां बि मोहब्बत आहे। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, उलमाए अहले सुन्नत। कहिड़े किताब में तव्हां पढ़ियो आहे अमीर मुआविया जे दौर में? हा अब्बासी या उमवी उलमा कुचर। अब्बासी के जमायतन, अब्बासी में नबी से जमायतन, अब्बासी में अली से जमायतन, वो अली से जमायतन ओए डोई उनमें सहाबियत जो करो कुसूरा। असी चऊंदा साहबन जी पाण में मोहब्बत आहे। हुकूमत पाकिस्तान के सलाम पेश था कयूं, वाह जो कानून ठाहियो अथनि, मवाले के कहिड़ी ताक़त आहे, भंगोरे के कहिड़ी ताक़त आहे, नशे के कहिड़ी ताक़त आहे। बात में शराब विझी, बात में भंग विझी, बात में चर्स विझी, बात में किंग विझी, मुंहिंजे महबूब जे सहाबन ते लानत थो करिए। क़यामत जे ॾियारे इहा ज़बान त कटी वेंदी, पर हाणे हुकूमत पाकिस्तान बि इहा ज़बान तुंहिंजी कटे छॾींदी, छो त ज़ुबान उन्हनि जी बरक़रार रहंदी आहे जंहिंजे दिल में मदीने जे मीर जे सहाबनि जी मोहब्बत हूंदी आहे। असीं जनऊं पर यार नबी दे यारां दा पढ़ायो त मां हथ कढां, सुभाणे मूंखे पढ़े वञिणो आहे। पर यार नबी दे यारां दा, पर यार नबी दे यारां। शक हो वई ते चल मदीने, तू वेख ले जोड़ मज़ारां दा। हथ दे पर यार नबी दे यारां दा, पर यार नबी दे यारां दा। पंजतन पाक ए साल
या अहल बैत इन जे बारे में मदीने जो साईं तो फरमाए तू अहिब्बुल्लाह लिमा यग़यूकुम मिन निअमिही खुदा सा मोहब्बत कयो खुदा सा प्यार कयो चौदा खुदा ताके पंहिंजी नेमतुनि मां खाराए पंहिंजी नेमतुनि मां किसाऊं ॾे अवां खे रब पंहिंजूं नेमतूं ॾिनियूं कणकूं ॾिनई फसल ॾिनई माल ॾिनई मिल्कियत ॾिनई ज़मीनूं ॾिनई जागीरूं ॾिनई अल्लाह सां मोहब्बत कयो ऐं फरमायो मदीने जे मीर सां मोहब्बत कयो छो त मां खुदा जो महबूब आहियां अरबी में महबूब जी महबूब शेख पे महबूब हूंदी आ अल्लाह सां मोहब्बत मदीने जे मीर सां मोहब्बत ऐं मुंहिंजा महबूब था फरमाइनि अहल बैतन सां मोहब्बत कयो छो त अहल बैत मूं मदीने जे मीर जा महबूब आहिनि जे आशिक़ आहीं त थोड़ो रिपीट करके जा कन खोले खुद शान हबीब जे बचेड़न जो आशिक़ आहीं त ॿुध जे आशिक़ आहीं त कन खोले खुद शान हबीब जे बचेड़न जो जे आरिफ थियण घुरी त पोइ रखो इरफान हबीब जे बचेड़न जो हे पाण गुनाह हमें गरक़ न कर असहाब याल में फर्क न कर हो गॾ रहंदा ही फरमान हबीब जे बचेड़न जो नबी से फरमायो इन्नी तारिकुन फीकुम अफ़क़लैन मां तव्हां में ॿ वॾियूं शयूं छॾियो थो वञां किताबुल्लाहि व इतरती अहल बैती हिकिड़ो मुंहिंजो किताब अलाह जो किताब ॿियो मुंहिंजा अहल बैत हाणे इहा हदीस तव्हां ॿुधी आहे सॼी ज़िंदगी उलमा खां पर इन हदीस में अॻिते लफ़्ज़ वलन यतफ़र्रक़ा अहल बैत ऐं क़ुरान हिक ॿिए खां जुदा कोन थींदा हाणे जे अहल बैत सर आहे ऐं क़ुरान खां जुदा त पोइ नबी से सचो आहे न हा वाह धड़ा लॻा पिया आहे जब मथां शाह साहब कावड़ जी पवंदी वलन यतफ़र्रक़ा हिक ॿिए खां हरगिज़ जुदा न थींदा हरगिज़ या त नबी से जो कोन सचो साईं फरमायो त अहल बैत क़ुरान खां जुदा न क़ुरान अहल बैत खां जुदा न चवे त मां अहल बैत आहियां क़ुरान जे वेझो न त पोइ असीं छा चऊं मां फतवा हूंदो या तव्हां फतवा ॾियो असांजो तक़ीदो आहे त अहल बैत क़ुरान सां गॾु करबला जे मैदान में हज़रत इमाम हुसैन मदीने जे मीर जे दिल जे चैन हर टेम ते क़ुरान जी तिलावत कई को बि शियो बद मज़हब बेदीन ॾेखारे इमाम पंहिंजे सीने खे धक हयां हुजनि इमाम पंहिंजे मथे में मिट्टी विधी हुजे इमाम पंहिंजे कहिड़े पाण खे फाड़ियो हुजे हर ख़ीमे मां क़ुरान जे लोरी जो आवाज़ किथां आवाज़ पियो अचे या अय्युहल मुज़म्मिलु क़ुमिल लैल इल्ला क़लीला किथां आवाज़ पियो अचे वक़ुलिल हम्दुलिल्लाहिल्लज़ी लम यत्तखिज़ वलदन वलम यकुन लहू शरीकुन फिल मुल्क वलम यकुन लहू वलियुम मिनल ज़ुल्ल वकब्बिरहु तकबीरा किथां आवाज़ पियो अचे या अय्युहल मुद्दस्सिर कुम फअंदिर वरब्बक फकब्बिर किथां आवाज़ पियो अचे यासीन वल क़ुरआनिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन अला सिरातिन मुस्तकीम तंज़ीलल अज़ीज़िर रहीम लितुनज़िर कौमम मा उनज़िर आबाउहुम फहुम
हक़्क़ल क़ौलु अला अक्सरिहिम फ़हुम ला युमिनून इन्ना जअलना फ़ी अनाक़िहिम अग़लालन फ़हिय इलल अज़क़ानि फ़हुम मुक़महून। जेका दुआ घुराए वियो ऐं चई त दुआ उनजी ज़रूरत आना ना करबल खे वसां अहिड़ो कम जो सुभान दुआ उनजी ज़रूरत आना ना करबल खे वसां अहिड़ो कम जो सिर नेज़े ते घर करबल में कुरान बुधा जो तू नजर कजाल जे पाल नबी जे को लगे हुक्म रबी सो पूरो कंदासी इंशाअल्लाह आदीन बचाइण जो सभई पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सुभान अल्लाह। हजरत उसामा बिन ज़ैद जी मशहूर मरूफ रिवायत मिशकातुल मसाबी में आ त नबी करीम जे दरबार में के कमकार जे सिलसिले में हाजिरी थी। सुभान अल्लाह। सरकार पंहिंजे हवेली मुबारक ते हा अंदर मां बाहर गेट खां सरकार जे दरवाजे ते ठक ठक कई। साहबी ही अंदर कोन वजाईंदा ही न साहबी ही अंदर वजाईंदा हाणे हिकिड़ो अक़ीदो आहे साहबी जो ॿियो वहाबी जो। साबिन जो अक़ीदो या अय्युहल्लज़ीना आमनू ला तरफ़ऊ अस्वातकुम फ़ौक़ सौतिन नबिय्य वला तजहरू लहू बिलक़ौलि कजहरि बअदिकुम लिबअदिन अन तहबत अअमालुकुम व अंतुम ला तशऊरून। नबी जे आवाज़ खां पंहिंजो आवाज़ बुलंद न आहे करे इहो साहबी जो अक़ीदो आहे। साहबी चवे हा बाबा नबी दा असां जहिड़ो आहे बस जीअं सॾु कयूं। इहो वहाबीअ जो अक़ीदो अथव। साहबीअ जो अक़ीदो आहे त मुंहिंजे महबूब जो मट मिसल कोन जे न थई बक भला पेश कर पढ़ायो त मां कोन छॾींदो तव्हां जो ढलाई करे मथां लही वञे भली दरबर बंदि कर ॿ टे कलाक थी। मुंहिंजे महबूब जो मट मिसल कोन जे न थई पक भला पेश कर सुणे नगदार निर्मल नबीउल हुदा जहिड़ो मुनकिर मुला पेश कर मुलो मुंह में पे त सॼो ॾींहुं दादूअ में मज़ो ई न अचे पर सरकार जो चेहरे ते नज़र पे त नूर ई नूर थे झुकी बन सजदा कया जे अॻियां थे भॼी साम पिया जानवर जे अॻियां अड़े जे चवी थो त तो जहिड़ो आहे नबी तूं बि अहिड़ी दुआ पेश कर सुभान साईं हाणे वॾो मदीने वियो आहे साईं इहा नात मदीने में ठाहे सुभान अल्लाह जो
साईं उते अर्ज़ कयो हींअर साईं मदीने जन साइल थी सरकार रजी दर अॻियां मिठे महबूब हे मुनव्वर अॻियां थो करियां अर्ज़ इदरीस चए थो पिरी छा खपई ऐं गदा पेश कर हथ मथे सुभान अल्लाह छा खपई गदा पेश कर उसामा बिन ज़ैद पियो चवे मां सरकार जे दरबार में आयो हां सारे जी मौसम मदीने जे मीर के या कंबल वेड़ो पियो आ मां अर्ज पियो कया अख मुजुन चेहरो मदीने जे मीर जो आ जलवा बि ॾिसां पियो दीदार बि कया पियो अर्ज बि कया पियो पर मूं महसूस कयो मदीने जे मीर जे कंबल मुबारक में अंदर काशे मौजूद आ अर्ज जो करे बस कयो मूं पुछो हबीब यो कंबल में अंदर तव्हां जे छा आहे सरकार जो ॻाल्हायो न हीअं जो कंबल खे मथे खयो इज़ा हुवल हसन वल हुसैन हिकिड़े पासे हसन वेठो आहे ॿिए पासे हुसैन वेठो आहे जॾहिं चेहरा मुबारक हिकिड़ो मदीने जे मीर जो चेहरो आहे ॿियो इमाम हसन जो ॿियो हुसैन जो जॾहिं चेहरा नूरानी जो खुलिया चमकारी चमकारा जेको मदीने जे मीर दुआ कई आहे अल्लाहुम्मा इन्नी उहिब्बुहुमा व अहिब्बहुमा व अहिब्ब मन युहिब्बुहुमा ओ मुंहिंजा रब करीम मां इन्हनि सां मोहबत थो कयां तूं बि इन्हनि सां मोहबत कर ऐं जेको हसन हुसैन सां मोहबत करे उनखे बि तूं मुंहिंजो पंहिंजो महबूब बना अॼु दादूअ में साईं दादर ॾिने जे मस्जिद में मां ई तूं पंहिंजे दिलि खे खोलियो दिलि खे जाचियो अंदर खे खोले ॾिसो छा मुंहिंजे तुंहिंजे दिलि में इमाम हसन हुसैन जी मोहबत आहे या न प्यार आहे या न उल्फत आहे या न नीह आहे या न इश्क आहे या न अगर दिल में मोहबत त तुझे मुझे ला दुआ दादूअ जेके मौलवीअ न मोरे जे खुद मदीने जे मीर तुझे मुझे ला दुआ फरमाई आहे वाह मुंहिंजा हबीब तुंहिंजी वजरनि जो शान भांगोड़े के केड़ी खबर शान जी मवाले के केड़ी खबर मोहम्मद जे बच्चन जे शान जी असी छा चऊं अल्लाह अल्लाह कितना है बाला बयानी अहले बैत अरे मुस्तफा मदह खाने अहले बैत दादू जा मोरे जा कराची जा ईरान जा लबनान जा दुनिया जा शिया शायर गॾु करे उन्हनि जे शेरनि खे हिकिड़े पासे मां चैलेंज सां थो चवां इमाम अहमद रज़ा फाज़िली बेरी जे बिरादर जो शेर ॿिए पासे जेको बे इजाज़त इनके घर जिब्रील भी जाते नहीं अरे कद्र कद्र ओ दादू वारो कद्र वाले जानते ऐ जुशाने अहले बैत हद करे छड़ी त इश्क अन्या चवण त ही नस भी है तो तेरी नस्ल चले जा सची मां खुदा वली शेर शेर जा खड़ी फरमाए तो तेरी नस्ल पाक में है बचब नूर का तू है आए नूर पे रासब घराना नूर का बच्चा हर के प्यारा तुझे पुत्र के इज्जत दे खुश थी 100 रुपया कढी दे अलाए 100 रुपया तुझे बच्चे जी खर्ची जब मेरा बाबा बाजू मानू भली को तो 100 रुपए जी भुखा पर मुस्तफा जा बच्चा
इमाम हुसैन यजीद जेड़े पलीत जे हथ ते हथ कीअं रखे। अल्लामा जलालुद्दीन सुयूती तारीखुल खुलफा में थो चवे एतिरा यजीद जा गुनाह उन दौर में माण्हू ॾकंदा हुआ किथे ख़ुदा जो अज़ाब पत्थरनि जे सूरत में मथां न वसे। यजीद शराब पींदो हो, यजीद निमाज़ छॾींदो हो, यजीद पंहिंजे भेनरुनि सां निकाह खे जाइज़ समझंदो हो, यजीद बुरो हो। हज़रत इमाम हुसैन फरमायो ओ यजीद तुम पलीत मां हुसैन पाक आया, तुम बेनमाज़ी मां नमाज़ी, तुम बेदीन मुंहिंजे घर मां त दीन हलियो आहे। तूं मदीने जे मीर जे शरीयत जो दुश्मन, मां शरीयत जे हलण वारो हुसैन आहियां। ओ हुसैन तकलीफ़ ईंदी फरमाए तूं हिकिड़ो सिर हबीब खे ईते लॻियन मरां हुजन सिर घणा त वारिया वारिया भली जान वञे, भली पैसा वञनि, भली माल वञे, भली औलाद वञे, का परवाह करने का मूंसां राज़ी थे त मदीने जो मीर राज़ी थे, राज़ी थे अल्लाह राज़ी थे। इमाम आली मक़ाम खे लालचूं कोठे मिलियूं छा, पैसा कोठे मिलिया छा। अॼु 15वीं सदीअ में माण्हू सैयदनि खे पेरे पवन, सैयदनि खे चंदा ॾियण, सैयदनि खे ॾंड ॾियण, सैयदनि जी इज़त करण। उन दौर में इमाम जी ख़िदमत करण थे हा छा, इमाम जी नौकरी ॾियण वारा हज़ारे माण्हू मौजूद हुआ, पर अवाम जा दिलबर हुसैन जेको नौकरीअ जी परवाह नाहे भली नौकरी न ॾियो, यजीद जे पैसनि जी परवाह नाहे, गवर्नरी जी परवाह नाहे। काश मूंखे करण थी खपे, मूंखे खपे त नाने जो दीन खपे, मूंखे खपे त अल्लाह जे क़ुरान जो फरमान ऐं अहकाम खपनि। हारे त साईं असांजा माण्हू चवनि था दीन ते लहो साईं असीं हूं फ़क़ीर मानीअ ते वेर 3 पाटोड़ा 4 विढ़ंदो थेली खणींदो, पाटोड़ो ॾे त घर खणी वेंदो ऐं दीन जे कमनि लाइ साईं फ़क़ीर। अरे फ़क़ीरी त हुसैन जे दर तां हली आहे। हुसैन त सैयदुल फ़ुक़रा चल पिया आराम हाथ आएगा, दौलत भी मिलेगी। इन दौर में ना जे असां जहिड़े मौलवी खे 2 रुपया मिलंदा अल्लाह ख़ैर कंदो इंशाअल्लाह। हाणे इंशाअल्लाह अहिड़ी फतवा कढी ॾींदो साईं जो भेण जो सुख तोखे, ॾाॾे जो तोखे। इमाम हुसैन खे छा पिया चवनि, आराम हाथ आएगा, दौलत भी मिलेगी, राहत भी मदीने की, हुकूमत भी मिलेगी। मैंने भी अगर आज जरा सब्र दिखाया तो सर भी मिलेगा मुझे, जन्नत भी मिलेगी। पैसा कोन खपे, माल कोन खपे, तारीख़ जे वर्कन खे मां सची फ़िदाया दादू वारो मां कॾहिं कॾहिं कोई रिवायतूं बयान करण खां लाराईंदो आहियां, कोशिश कंदो आहियां त सही रिवायतूं बयान कजनि, पर उन सही रिवायतुनि जे अंदर बि एतिरे क़दुरु ज़ुल्म थियो आहे जो मां बयान करण खां न कंदो आहियां। गुस्ताखी न थी पवे, बेअदबी न थी पवे, वरना इमाम आली मक़ाम जे पाक जिस्म सां कहिड़ी हालत कई वई तारीख़ जे वर्कनि में लिखियल आहे। हिक हिक पन्ने खे पढ़ंदे जिस्म लॻे थो किथे मुस्तफ़ा जे कुलनि ते चढ़ण वारो हुसैन, किथे करबला जी असीरी, किथे करबला में परदेस जे आलम में हज़रत भटाए साहब रहमतुल्लाह अलैह पाण बयान करे थो, तमाम थो कसियो करबला जो निसुरो नाज़ के
रिंद परूर नगाज गज़े करबला जो मैदान करबला में हजरत इमाम अली मकाम अचल पिया इमाम अली मकाम बिजलू हुसैन कोने बुज़दिल हुसैन कोने हटण वारो हुसैन कोने अज जेकर के जो पुट गुजारे वने सालन जा साल असां सां मिलंदो 30 साल गुज़री विया पुट गुजारे वियो अखिन मां लुक कोन बीहंदा पर वाम जा हुसैन दिलेर जेजा बचड़ा साम्हूं कुसण पुट साम्हूं कुसण भाई जा साम्हूं कुसण अज़ीज़ साम्हूं कुसण भाई साम्हूं कुसण रिश्तेदार साम्हूं कुसण मित्र साम्हूं कुसण गुलाम साम्हूं कुसण ओ हुसैन जॾहिं करबला जे मैदान में आयो आहे बिजंदड़ लथी बुज़दिल लथी दिलेर हुसैन जॾहिं इमाम अली मक़ाम जी शहादत थी आहे सन पाक सिर मुबारक जी नूरानियत सिंध जी सुन हज़रत बिटाई साहब बयान कंदे फरमाए थो ॾाढी रत रत्यास अंदत मोती उतिया चोॾी माए चंद जे पिण में पेशान्यास अल्लाह नूर समावात वल अर्द जलवो ज़मीन्यास तकरा करबला जा मादर थे मेरास पटन ता रत फुड़ा अली थे उगियास ओ मेरे माफ कयास मालिक बदले हूं जे ऐतरो रिवायत में आयो इमाम पाक जो सिर जरा वने पियो के मां पिया चवण हुआ इमाम जो सिर मुबारक मथे खां वठी दुन ताईं हज़रत हसन नबी से जहिड़ो दुन खां वठी पेरों ताईं हुसैन नबी से जहिड़ो पर जॾहिं करबला जे मैदान में इमाम अली मक़ाम जो पाक सिर मुबारक नेज़े ते आ परे खां ईअं पियो लॻे ॼण मदीने जो मीर पाण आयो आहे सरकार ॼण पाण बीठा अरे इस नवासे पर मोहम्मद मुस्तफा को नाज है फरमाए तो इस नवासे पर मोहम्मद मुस्तफा को नाज है अरे इसकी हिम्मत पर शेरे खुदा को नाज है सजदे तो मां बस जो कया तो पर बंदूक लगी ना मां भी अंदुस कोन एतरो तो मां दिले आया सजदे तो सबने किए इसका नया अंदा अरे सजदे तो सबने किए इसका नया अंदाज है हुसैन ने वो सजदा किया जिस पर खुदा को नाज है करबला जे मैदान में अहल बेतन जे पाक सिर खे नेज़न जे मथां खयो वियो ॿिया सिर उते हर के जा माइट आया पूरी दादा कन रिवायतुनि में आ बेटी यारी जे तारीख़ ते बनु असद कबीले जा माण्हू उन्हनि सिरनि खे जेके धड़ उते हा उन्हनि खे दफ़न कयूं इमाम अली मक़ाम जो पाक सिर करबला जे मैदान खां कूफे ॾे वञे पियो रस्ते में राति पइजी वई अल्लामा इब्न कसीर जेके वहाबी मञीदा आहिनि कचियूं ॻाल्हियूं कोन लिखंदो आहे उहो थो लिखे होली सिर खणी इमाम जो घर आयो राति जो टाइम ढक ॾेई त नूर में अंदर रखी आधी रात जो नदी माई उथे ॾिसे त सुभान अल्लाह इमाम जे आली मक़ाम जे पाक सिर मुबारक खां वठी करे आसमान ताईं नूर जूं लाटूं जूं नयूं तकड़ी तकड़ी आई आहे ॾिसे त सुभान अल्लाह अॼु घर में रोशनी जी काने का अॼु मोहम्मद करीम जे पाक ॼाणी खातून जन्नत जे जिस्म जो टुकड़ो इमाम आली मक़ाम आयो आहे ओ इमाम रस्ते में वीते वीते कई करामतूं ॾेखारी हिकिड़ी गिरजा घर जे ॿाहिरां हज़रत इमाम अली
माली मकाम जो सिर रखियो वियो और गिरजा जे मथो अरबी में शेर लिखियल है अतरजू उम्मतुल क़तलत हुसैन शफाअत जद्दी यौमल हिसाबी रात जो टाइम और गिरजा जो ईसाई आधी रात जो बाहर निकले सुभान अल्लाह एक नूरानी चेहरे ते नजर पईया जे तो ही सिर ते जो जता ही मदीने जे मीर जे कुल ते सवार हजरत हुसैन जो सिरा जे तो शर्म को लाया पंजे नबी जे बकरी सा ये कबो ए सिर मुके जो ए बच्चा पर्देदार न्याणू के जो है के पर्दे सा वेचू जंदा खातून जन्नत जी न्याणिया क्यों न्याणियों आए के तो न्याणियों मुके जो ए न्याणियों पंजे घर वठी वना पंजे घर में रहाया रात जो टाइम इब्न कसीर सोचे शराब में धुत लगा पिया जंदा को नहीं दासी जे दुडियो पैसा तो न्या 10,000 दीनार वठे हजरत इमाम अली मकाम जो सिर खड़ी पर्देदार न्याण के वची घर आयो रात जो आधी रात जो अख पटे निहारे तो सुभान अल्लाह इमाम जे पुला कसर खां वठी आसमान ते नूर जी लाट ही लाट लगी पईया बेख्तियार सुभान ते कलमो अची वियो होया चवे पियो जे जे टोटे में एतरो पावर और जिन्हाने मदीने जे मीर में छा पावर हो दो मैं कलमो पढ़ी मुसलमान तो जाम हाजी गुलाम भी जो खाप जो बड़े हाजी साहब जे को मुसलमान छो ओ छापियो चवी ते बियो मुबारक मेरे गुनहगार के यार अहड़ो मिलियो जो बनी खैर जा आज मां तो खुश है यार जो शान तो बयान के मन है न शान जे सके मुझे रे कमीरे ते मेहरबानी मुंह ते करम कन आई मां भी चवा तो हु भी चवे पियो जे बियो मुबारक मेरे गुनहगार के यार अहड़ो मिलियो जो बनी खैर था प्यार मिलंदो मुखे आसरो ई रहो दुआरो प्यार अहड़ो मिलियो जो बनी खैर अब मुबारक 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 जे मुखे मुबारक दियो हाणे ता दादू वारा मुबारक दियो चोसबा मुबारक मुबारक माशाअल्लाह भली भली मुबारक साथ तो के मुबारक दियो खैर द सही जे तो दिले रुबा दे सुमुझे भली आयो भागम जा भला क्या भली आयो अरे मुझे दिल मुझे दीद के दीदार जो वार अहड़ो मिलो जो बनी खैर जा हाने असी जो माशाअल्लाह अल्लाह खुश करे इमाम पाक तो आया कलम पढ़ी हाने तो बला हार बार जिंदा बाबा हाय हार जी हसरत न दरकार हार छा जा मुझो साईं खुद हार पाया रीति में या दिल दे रखा अथ दे हार अहड़ो मिलो जो बनी खैर था राजन ते हुसैन करीब जी मेहरबानी राजन एकड़े बुजुर्ग जो इमाम पाक जो मां ते मिस्र में संदन सर मुबारक जी ज़ियारत ते अरोज भी दो संदन सर मुबारक मिस्र में असन जे सिंध जो सही बुजुर्ग था सही हाजी मोहम्मद शाह नासरी वाला एओ पूरो साल मिस्र में संदन सर ते रहो सही हाजी मोहम्मद शाह जो मां साल पूरो एकड़े दफे मुखे तमन्ना हुंदी ॾाढी इमाम पाक मेहरबानी करे काहिरा जे शहर जे अंदर सुबह जे टेम ते अंदर ॾिसां त हिकिड़ी सुहिणी सूरत वारो पटको मुबारक ॾाढी मुबारक हेठि कंध के वेठो मां चयो जे अकेला ई आई अकेलो दरवेश आहे सुहिणे खे अर्ज़ कयां सुहिणा हुसैन जो दीदार त करा अञा दिलि में इहो सोच पाण छॾ करे फरमायो अॼु तुंहिंजे दीदार लाइ असीं पाण ॿाहिरि निकिरी आया
हयात आहे हुसैन मुंहिंजो हुसैन ज़िंदा इमाम आहे। हाणे पढ़ायो त छॾियां थो तव्हांखे लंगर सां गॾियां थो अनवा हयात आहे हुसैन मुंहिंजो हुसैन ज़िंदा इमाम आहे। खुदा जे नाले शहीद थियो आहे खुदा जे नाले शहीद थियो आहे। इन्हीअ लाइ पिट को सट को कुट को हराम आहे। हयात आहे हुसैन मुंहिंजो हुसैन ज़िंदा इमाम। अरे हुसैन हस्ती पर मुसलमान हुसैन सुणो न तो सुञातो नबी वुज़ू कई नवात धोती तो नाम ॼणी मिड़ैया जातो। अरे नबी जुमियो नहीं जुमेस हर हर नबी निंड 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 हथ मथे नबी जुमियो नहीं जुमेस हर हर इनाम यार पोत नाम आहे। खुदा जे नाले शहीद थियो इन्हीअ लाइ पिट को सट को कुट को वरी मूं वटि हुजे न वरी लठ को ओ पाण खे पिट को मूं वटि हुजे लठ असांखे हाणे केसी साहब गाज़ी अहमद चयो साईं भला 10 ॾींहं खणी छॾियो न 10 ॾींहं हुननि जा मां चयो अच्छा ठीकु आहे बिस्मिल्लाह 10 ॾींहं हुननि जा हा 10 ॾींहंनि में भली साहबनि खे गारियूं ॾियनि तव्हां न चइजो तव्हां न चइजो बाबा मां त दरवेश 10 ॾींहं हुननि जा भली साहबनि खे गारियूं ॾियनि न चइजो 10 ॾींहं हुननि जा भली लानतूं साहबनि ते कनि न चइजो। असी चवंदा आहियूं जैसी ताईं जान जे अंदरि जान तेसी ताईं मोहम्मद करीम जी गुलामी ॾींदा रहंदासीं। असी नौकर जो वेठा नौकर छा जाऊं नौकर खे कुकुर मिले ऐं नौकर गुलामी न ॾे नौकरी न ॾे त पोइ नौकर आहे। असी नौकर जो वेठा आहियूं असी शरीयत जो पैगाम ॿुधायूं या त हुकूमत चए त बाबा शरीयत जो पैगाम न ॾियो असांखे लिखत में ॾियनि कंहिंखे ताक़त आहे जो सिर्फ़ मुफ़्तनि खे आलिमनि खे चए त चढ़ी फतवा न ॾियो। असी ॾिनो खुदा जे नाले शहीद थियो आहे इन्हीअ लाइ पिट को हराम। कूफे जे शहर में जॾहिं बीबी ज़ैनब आई कूफे वारनि लड़ियूं कयूं दाहूं कयूं पंहिंजनि सीननि खे धक हया दादू वारो ओ दादू वारो बीबी ज़ैनब खुतबो ॾिनो अरबीअ में पर सोलो खुतबो कोन्हे इल्म जे मर्कज़ जी न्याणी अल मदीनतुल इल्म व अलीउल बाबुहा अली शेर खुदा जी न्याणी जॾहिं कूफे में खुतबो पई ॾे हज़रत बीबी ज़ैनब अरबी में जो खुतबो पढ़ियो आहे मुंहिंजे गाॾीअ में बि खुतबो पियो आहे एतिरा त ॾुख अरबी में लफ़्ज़ जहिड़ो तहिड़ो मौलवी पढ़ंदो बि कोन खणी अचे ॿिए पासे लुग़तूं लिखंदो उन बीबी ज़ैनब खुतबे में छा चयो बीबी ज़ैनब खुतबे में चयो रो था भली रोंदा रहंदऊ। हाणे मां दादूअ वारनि खां थो पुछां या त बीबी ज़ैनब जी दुआ लॻी या न लॻी त ठहे ई कोन थो छो त जेका साबुने जन्नत जी न्याणी आहे मूं जहिड़े किने खे माण्हू चवंदा आहिनि साईं दुआ कजां ख़ुदा पुट जी औलाद ॾे साईं दुआ कजां रब रिज़्क़ में बरकत ॾे साईं दुआ कजां ख़ुदा रोज़ी बरकत वारी ॾे जॾहिं मूं जहिड़े खे माण्हू दुआ जहिड़ा चवनि अरे जेका खातूने जन्नत मदीने जे नीर जे पाक जिस्म जो टुकड़ो आहे उन जी न्याणी बीबी ज़ैनब पई चवे रोंदा रहंदऊ। हाणे या दुआ लॻी या कान लॻी न लॻी या ॻाल्हि त ठहे कोन थी लॻी आहे
पर के लगिया असां के तकन लगिया असी पिटलन मानू असी अहल बेतन जे गुलामन मानू हारे तई पाण ॾिसो या त चवन त कान लगिया बस ॻाल्हि ख़त्म या त चवन लगिया जे लगिया त दादू में के लगिया मोरे में के लगिया नवाब शाह में के लगिया कराची में के लगिया अरे घुराई वक्त पान उहे खत त ॿाहिरि कढी अचो जन ख़तनि में इमाम आली वक़ाल खे मके मां करबला कूफे घुराइण वारा केर हुआ असीं सुन्नी त कोन हुआसीं घुरायो के हो फिरिया पसी थीण खरियल थीण जकियो दुनिया कारण दीन विञाए विला थिया नालो चाहिए हाफिज दीदार इना नालो हाफिज दीदार अली हाने मुखे बुधा न या दुआ लगी ने हां से बाइक का से हां ना तो पिटिंदा वटना बार चवन दवा गाल लगी या बस गाल खत्म बिल्कुल लगी या तो चौ तो कान लगी या बस गाल खत्म असी चौथा सिंधिया में चवन चरिए के चोरियो ने चरिए के असी दारी तो हुई मशहूर दारी मन चरिया चरिए के जोयो न जे चुरी पई तो पूरी घणो कम थी विदो तई पंहिंजन तकरीरन में लिखी 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 सुनन थे ता अदनारो असी से के चोरी कोंदा असा का फितरी वाली गाल कई कोंदा तई लिखी साहब के गारियो तई लिखी साहब के तबरा कयो तई लिखी मोहम्मद करीम के पाक घरवारन ते नानकू मोकलियो हे जेके मोहम्मद जा बच्चा अन्नबी अबुल उम्मते अरे नबी पंहिंजे उम्मत जो रूहानी पिया असां जे नबी जो घरवारियों असां जो जीजल अमड़ियो असी जमासी अहले सुन्नत काहे बेड़ा पार असहाबे रसूल नजम है और नाम है इतरत रसूलुल्लाह अरे तुझे कौन जन्नत से क्या मतलब मुनकिर दूर हो हम सुभान अल्लाह कौन था जो लगे संजीगा हम रसूलुल्लाह के जन्नत रसूलुल्लाह की हुसैन हयाता हुसैन जिंदा जे जे डोटे में इहो कमाल ऐं पावर उन जे नानी नबी जे बारे में अशरफ अली थानवी पंजन असांजे सुनन जे अरबी किताबन में 12 13 पर अशरफ थानवी लिखियो सैयद अहमद कबीर रफाई मदीने वियो आई कन रिवायतुन में हाने असांजा माण्हू मदीने वञनि था मूंखे ॾुख थिए थो ॾाढो मदीने वञण जो को थो थिए मदीने ते भली वञनि पर ॾुख जो थिए थो जो ॾियारी पाक जे साम्हूं फोटुनि ते ज़ोर अगरि मां ग़लति हुजां त तव्हां मूंखे छलियो हाणे मां हींअर तकरीर पियो कयां तव्हांजे साम्हूं तव्हां तकरीर कोन ॿुधो तई फोटू पिया मिसाल तौर कढो त मूंखे न वणंदी न ॻाल्हि सरकार जे साम्हूं बीठा वॾा वॾा माण्हू हिन में मुलविस बड़ा बड़ा माण्हू मुलविस शरीयत मौलवी जी कोन्हे मां हुजां तव्हां हुजे इचीअ मां वठो त मौलवी साहब तूं छो बेअदबी करे आयो आहे ॾियारी जे साम्हूं बीठो आहे तुंहिंजा माण्हू फोटू पिया कढनि तुंहिंजूं तस्वीरूं पियूं निकिरनि दरबार दरबार आया नारे दरबार ॻाल्हायो दादू वारो मुंहिंजा वार साहब साईं या साईं मशहूरी शरीफ वारा बुज़ुर्ग हुते हा बुजुर्ग के हिकड़े साईं जो पुलिस वारो हो पुलिस वारे हितां जी बांह खां वरितुसि साईं नबी बख़्श दर हुआ बुजुर्ग हरकुरो हो हे बांह खां वठी करे छिके ॾियारी जे साम्हूं अची वियो साईं मशहूरी शरीफ वारो बादशाह वरी पहुती वरी वठी वियो वरी पहुती वरी वठी वियो वरी पहुती वज़ीर अली शाह साईं जो ख़ात्मो उन जो सही माण्हू पिया सिकनि त ॾियारीअ खे हथ हणूं तव्हांखे ॾियारीअ जे साम्हूं वठी विया अवी वरी पोइते पाण फरमायो मुंहिंजा हथ लाइक़ किथे हन चप लाइक़ किथे हन
अखू लाए के किथे जो सरकार के न्यारी में ॾिसन। अरे तू पाण के मौलवी समझी, पाण के पीर समझी, पाण के मुफ्ती समझी, पाण के बडेरो समझी, पाण के मोतबर समझी मदीने न वञ। उते मदीने में वञी सरकार जे दर जो उतरो थी वञ, कंध ढुकाए कंध हेठ करे अर्ज कर ये सब तुम्हारा करम है आका। मुंह 2 लख भरिया 3 लख भरिया मां मौलवी मां मुफ्ती मां पीर मां हाजी मां पीर साहब हेठ ये सब तुम्हारा करम है के बात अभी तक बनी हुई है कोई सलीका है आरज़ू का। जेतरा असांजा गुनाह ग़र्क़ थी वञी, ज़िना जी बि हद करे छॾीसीं, शराब जी बि हद करे छॾीसीं, लिवातत जी बि हद करे छॾीसीं, चोरी जी बि हद करे छॾीसीं, पर कोई सलीका है आरज़ू का न बंदगी मेरी बंदगी है ये सब तुम्हारा करम है आका। सैयद अहमद कबीर साईं बादशाह पीर जो हम असर था वक्त जो गौस हो साईं तव्हां जो नालो छा आहे? हा दादल खान वक्त जो गौस हो हुसैनी सैयद हो मदीने जो जेको 11 पाकड़े दरवाज़ो वञे थो इन दरवाज़े ते लेटी पियो, लेटी तिल रखी गल रखी थी त भली मदीने जा माण्हू मूंखे न खाड़े है भली मदीने जा माण्हू मूंखे लतूं ॾियनि। जॾहिं लतूं ॾेई सैयद आहे लतूं ॾेई पुछा ही पुछियो अंदर ॾियारी जे साम्हूं वियो उते वञी चई अस्सलामु अलैकुम या जद्दी ओ मुंहिंजा नाना तव्हां ते सलाम। अंदरां आवाज़ आई वालेकुम सलाम या वलद ओ मुंहिंजा पुत्र तो ते सलाम। दिल में सोची त रहमत जो दरिया मोज में ऐ रहमत जो दरिया मोज में अज अर्ज़ कयां हबीब अगे मां पंहिंजो रूह मोकिलींदोस तुंहिंजो दीदार जलवो करे वेंदो हुयो सोना अज मां पाण आयो बच्चो हां तुंहिंजो अंगल थो कयां हथ मुबारक ॿाहिरि कढ त चुमा हथ बाहर कढ त चुमा परावर त पंहिंजनि त लिखियो पर अशरफ अली लिखियो जॾहिं अर्ज़ कई सरकार हथ बाहर कढियो हथ जो बाहर कढियो रात जो टाइम हो सॼे हरम में ऊंद हुई दीदार जो कई रोशनी थी वई तकिड़ो वञी धकी हथ चुमी ऐं चए पियो इस सूरत नूं मैं जाना खां इस सूरत नूं मैं जाना खाते जाने जहाना खां सच आखाते रब दी शान आखां सच आखाते रब दी शान आखां जिस शान तू शान सब बढ़िया सुभान अल्लाह मा अजमल सुभान अल्लाह मा अकमलक मा अहसनक मा अकमलक किथे मेरे लिए किथे तेरी समा अच्छा देखड़ी सुभान किथे मेरे लिए किथे तेरी समा गुस्ताख अखियां किथे
असां जो नबी हयात मां हिकिड़ो तव्हांखे शरई मसलो ॿुधाए छॾियां अक़ीदे जो बस उन खां बाद में दुआ घुरो असां जो अक़ीदो आहे ही सॼी दुनिया ईअं जीअं जिस्म ही मुंहिंजो जिस्म आहे हीअं मौत नथी कयां वरी हीअं कयो वरी हीअं कयो वरी हीअं निहारियो वरी मां हीअं ॾिठो आलम बुज़ुर्ग फ़क़ीर दरवेश अलाह वारा हाणे इहो मां छो पियो कयां मुंहिंजो जिस्म चुरे इन जे करे थो जो मुंहिंजे जिस्म में रूह आहे मां मरी वेंदुसि मुंहिंजो जिस्म बंदि हथनि खे ॿिया सॼो कंदा अखियूं ॿिया बंदि कंदा खणी ॿिया वेंदा विंजारींदा पिया ही सॼी दुनिया जिस्म साइंस जे लिहाज़ सां जिस्म हिन जो वजूद आहे मादियत आहे पर ज़रूरियात दुनिया हले पई साइंसदान सां चवंदी हले पई असीं खणी कोन था चऊं पर साइंसदान चवंदा हले थी भला मञूं खणी मञूं हले थी जे दुनिया हले पई त जिस्म रूह खां सवा कोन हलंदो ए दुनिया रूह खां सवा कोन पई हले ही सॼी दुनिया जिस्म अथव इन जो रूह ख़बर अथव केरु आहे इन जो रूह अथव मदीने जो साईं सरकार आहिनि तॾहिं त दातू आहे सरकार आहिनि तॾहिं त पान आहिनि सरकार आहिनि तॾहिं त मोड़ो आहे इमाम अहमद रज़ा चयो मां साईं शाह साहब खे ॾाढो इहो शेर वणंदो आहे मूंखे लॻे ॿियो हाणे ॿियो इमाम अहमद रज़ा छा चयो साईं जो था वो जो न थे तो कुछ न था वो जो न हो तो कुछ न हो नबी से नहा लगाशे हुई नबी से न हुजन तकाशे हुई अरे वो जो न थे तो कुछ न था वो जो न हो तो कुछ न हो क्योंकि जान है वो जहान की गर जान है तो जहान है करो तेरे नाम मुबे जावेदा माजेरा चरण भली जेके नौकरी जनता जरन जगन में मोजरा चरण करो तेरे नाम पे जावेदा न बसे जा तो जहां करूं तेरे नाम पे जावेदा न बसे जा तो जहां फिदा तुम्हारे बोलो जी जहां से ना भरा करूं क्या करोड़ों जहान ही करोड़े जहान हो जन करोड़े जहान सरकार का घोरे अल्लाह से साईं दातर जी महफिल कबूल करे जेके आया खुदा उन जो अजर कबूल